नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नौशरो फेरोज़ खां ख़बर ॾींदा हलूं त नौशरो फेरोज़ में नाम्यारे अदीब ऐं तालीमदान हमीद सिंधी खे सवें आलिन अखियुनि सां संदसि वसियत मूजिब नौशरो फेरोज़ जी मदनी ईदगाह जे अताते में दफ़नायो वियो। संदसि जनाज़े निमाज़ में शहरी सियासी समाजी अॻवान अदीबन शाइरनि जी वॾे अंग में शिरकत कई। शरीक थींदड़नि में नसीर मिर्ज़ा, काज़ी खादम, ताज जोयो, सिंधी अदबी संगत जो मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी ज़ाहिद राजपर ऐं ॿिया शामिल हुआ। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ॼाणियल अदीबन शाइरनि चयो त हमीद सिंधी सिंध अदब जो वॾो नालो, जंहिं पंहिंजी सॼी हयाती इल्म ऐं अदब जी ख़िदमत में गुज़ारी है। हिन चयो त हमीद सिंधी रिटायरमेंट बाद आराम जी ज़िंदगी गुज़ारण बजा आख़िरी दम ताईं अदब में मुतहरिक किरदार रहियो। जॾहिं त तइलीम जे मैदान में संदसि ख़िदमतूं विसारण जोगियूं न आहिनि। हू हिकु बहितरीन मुंतज़मीन हो जंहिं मादरी इल्मनि खे पंहिंजे ज़हानत सां तरक़ी ॾियारी। हिन चयो त हमीद सिंधी वन यूनिट जहिड़ी कहिड़ी दौर में रूह रिहाण रिसालो कढी सिंधी अदब जी ख़िदमत कई है। हिन जी कहाणियुनि में सिंध जा क़दीम रंग झिड़कंदा नज़र अचनि था ऐं हेसी ताईं जा किरदार संदसि कहाणियुनि सां सूं आहिनि। चयो त हमीद सिंधी जे विछोड़े सां सिंधी अदब खे नातलाफ़ी नुक़सान पहुतो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो